नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज, अदालत जो मुतालबो। OGDCL ऑयल कंपनी टंडो आलम अली जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ कंपनी जे मुख्य गेट आॾो ॻोठ जुमो खोसोवासियुनि एहतजाज कयो। एहतजाज दौरान ॻोठाणनि ॻाल्हाईंदे चयो त तेल त असांजे ज़मीन मां खंयो पियो वञे, पर जेके सहूलियतूं असांखे मिलणु घुरिजनि से न पियूं मिलनि। जॾहिं असां पंहिंजो हक़ घुरण जी ॻाल्हि कई त उल्टो असां मथां कूड़ियूं FIR दाख़िल करे असांखे गिरफ़्तार कयो वियो। इन मौक़े कामरेड शमील ॻाल्हि चयो त मोज़िज़ सहाफ़ियो, अॼु असां टंडो आलम अली OGDCL कंपनी जे अॻियां बीठा आहियूं। ॻोठ जुमो खोसो जा रहवासी पंहिंजा हक़ घुरण जे लाइ, जिन जा हक़ आहिनि, ज़मीन उन्हनि जी, ॿनियूं उन्हनि जूं, पट उन्हनि जा, सभु शइ उन्हनि जी, उते OGDCL कंपनी फूल कोटे तेल कढी रही आहे।